कंबर खान ॾिसूं था न्यास हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। कंबर प्राइमरी टीचर्स एसोसिएशन ज़िले कंबर तरफ़ां डायरेक्टर जनरल एजुकेशन लाड़काणो जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ DO ऑफिस अॻियां धरणो हणी वेही रहिया। इन मौक़े ते ज़िले सदर मुमताज़ अली विथो, अब्दुल हमीद सुमरो, मुमताज़ अली गोपांग, अयाज़ जमाल चांडियो समेत ॿियनि ख़िताब कंदे चयो त प्राइमरी उस्तादनि जा प्रोमोशन रोकिया पिया वञनि, जेका उस्तादनि सां नाइंसाफ़ी आहे। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त 4 खां 5 लख रुपया पैसा वठी प्रोमोशन कया पिया वञनि ऐं फर्नीचर जी मदद में आयल पैसनि में ग़बन कयो पियो वञे, जंहिं सबबि मासूम ॿारड़ा फर्नीचर खां महरूम बणियल आहिनि। हुन वधीक चयो त डायरेक्टर जनरल एजुकेशन लाड़काणो अब्दुल अज़ीज़ चाचड़ कंबर ज़िले अंदरि प्राइमरी साइट खे मुकमल नज़रअंदाज करे करप्शन ज़रिए रीजन अंदरि नवां लाड़ा मुतारिफ़ कराया आहिनि। हुननि मुताबिक़ कयो त सीनियर उस्तादनि जा प्रोमोशन करे बेचैनी ख़तमु कई वञे। पंहिंजो हक़ बि इंशाअल्लाह हर सूरत में वठंदासीं। बाबरकत महीनो अचे थो, मां दावा सां थो चवां इहो उस्तादनि जा प्रोमोशन बि ॾींदो। 500 मां बेंचिस ॾिनियूं आहिनि, 500 मां टीचर चेयर ॾिनियूं आहिनि, 150 खां मथे टेबल ॾिनियूं आहिनि। कंबर अरे ॿुधायो दाता ॾिठियूं आहिनि। मां बि ॻाल्हाइण सां ॾिसो था असां वेही करे डायरेक्ट ऑफिस में ॻाल्हियूं की त इंशाअल्लाह तव्हांखे हेतिरो रिश्वत ॾियूं था असां हिकु ती दुआ थी उन खां बाद में वरी ख़बर पई हाणे